न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रिपोर्ट शंकर लाल ब्यूरो चीफ घोटकी कोठीअ में सिंधु किनारे ते क़ाइम क़दीमी शिव मंदिर मां नामालूम चोर सोना ज़ेवर ऐं रोक रक़म चोरी करे फरार थी विया। मूर्तियुनि जे बेहुरमती पिण कई वई। सूबाई वज़ीर जे नोटिस वठण बाद एसएसपी जामशोरो मंदिर पहुची मालूमात वरिती। डीआईजी हैदराबाद भी नोटिस वरितो। कोटलीअ जे दरियाबंद वारे इलाइक़े में क़ाइम क़दीमी शिव मंदिर मां नामालूम चोर दरवाज़नि जा ताला तोड़े मंदिर में रखियल मूर्तियुनि मां लखे रुपयनि जा सोना ज़ेवर ऐं तिजोरी तोड़े 25,000 रुपया रोक रक़म चोरी करे फरार थी विया। जॾहिं त मंदिर में रखियल मूर्तियुनि जी बेहुरमती पिण कई वई। मामले जो अक़लियती मामलनि वारे सूबाई वज़ीर ज्ञानचंद एसराणी नोटिस वरितो, जंहिं बाद एसएसपी जामशोरो जावेद बलोच मंदिर पहुची मालूमात वरिती ऐं जवाबदारनि खे जल्द पकड़ण जो यकीन ॾियारियो। सूबाई वज़ीर पारां जारी कयल बयान में चयो वियो त कोटलीअ जे क़दीम मंदिर में चोरी कंदड़ ऐं बेहुरमती कंदड़ जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। हुन चयो त हिंदुनि जो मज़हबी पिण ॾियारे वेझो आहे। हिन क़िस्म जूं कार्रवायूं हिंदुनि में ख़ौफ़ पैदा कंदियूं। हुन चयो त सॼे सिंध में क़ाइम अक़लियतुनि जे मज़हबी जायुनि ते जो तहफ़्फ़ुज़ कयो वञे। होॾां डीआईजी हैदराबाद पिण मामले जो नोटिस वठंदे एसएसपी जामशोरो खे मंदिर जी हिफ़ाज़त ऐं जवाबदार जल्द गिरफ़्तार करण जी हिदायत कई आहे। ॿिए तरफ़ कोटली थाणे ते मंदिर मां चोरी ऐं मूर्तियुनि जे बेहुरमती करण जो नामालूम माण्हुनि मथां केस पिण दाख़िल कयो वियो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ घोटकी।